आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में मौजूदु हूंदा आहियूं। हींअर असीं नए साल जी जेका शुरूआति थिए पई ऐं पुराणे साल जी इख़्तिताम थिए पियो 2021 जो ऐं शुरूआति थिए पई 2022 जी। उनजे मौक़े ते अॼु जेको प्रोग्राम कयो आहे अल्ताफ़ सियाल साहब जे ओताक़ ते असांजे मिस्कीन अरबाब साहब कयो आहे। ऐं हीउ प्रोग्राम जेको थियो आहे संभारा योगा पाकिस्तान तरफ़ां प्रोग्राम थियो आहे। बहितरीनु प्रोग्राम थियो आहे। इन मच कचहरी जंहिंखे चवंदा आहियूं उहा असां सिंध में मशहूरु आहे मच कचहरी। ऐं अॼु जो प्रोग्राम में ख़ासि महिमान जेको फ़नकार आहे उहो अल्ताफ़ हुसैन समो आहे। सिंध जो तमामु सुठो फ़नकार आहे। क्लासिकी मौसीक़ीअ में जॾहिं बि नालो खंयो वेंदो आहे त अल्ताफ़ हुसैन समो जो नालो खंयो वेंदो आहे। साईं खां पुछंदासीं त अॼु नए साल जे हिन शुरूआति में तव्हां पंहिंजा कमेंट्स रिकॉर्ड करायो पंहिंजे ॾिसंदड़नि पंहिंजे चाहींदड़नि पंहिंजे पहिरीं प्यारनि खे। दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद। पहिरियों तव्हां शुक्रिया अदा कंदुसि 5 टाइम चैनल सिंधी जेको असांजो चैनल आहे सिंधी 5 टाइम, उन ॾी वॾी महिरबानी जन ही एॾी कवरेज ॾिनी आहे। ऐं आउं सभिनी मुल्क वासी सॼो पाकिस्तान ख़ासि करे मुंहिंजी सिंध जा जेके मारवाड़ आहिनि उन्हनि खे सदाईं दुआउनि में यादि रखंदा आहियूं, दुआऊं कंदा आहियूं मौला करे सदाईं शादो आबाद रखनि ऐं हीउ मुल्क सदाईं शादो आबाद रहे। ख़ुशि रहो, पाण ख़ुशि रहो, ॿियनि खे ख़ुशियूं ॾियो, पाड़ेसरनि खे ख़ुशियूं ॾियो ऐं सदाईं पाण में ख़ुशहाल सदा मुरकंदा रहो। ऐं जो दुआ गो अल्ताफ़ हुसैन समो, वॾी महिरबानी। थैंक यू सर। लाल साईं जी धमाल जी शुरूआति तव्हांजी नज़र। शराबे हुब्बे अली मैं गुलगुला के पीता हूँ, जलने वालों को दम दम जला के पीता हूँ। मेरा तो हासिले ईमान है ये महमूदी, खुदा के घर में मुसल्ला बिछा के पीता। और जब जाम पीता हूँ, जब जाम पीता हूँ तो मुंह से निकलता है बिस्मिल्लाह। कौन कहता है कि रिंदों को खुदा याद नहीं आ। उठो रिंदो पियो जान में कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। उठो रिंदो उठो रिंदो उठो रिंदो पियो जाम कलंदर, तुलुए सहर है
शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। कलंदर जीवला सोहना लाल मुर्शिद लाल दमादम मस्त कलंदर, सखी शहबाज कलंदर। अली दा पहला नंबर रवे दम दम दे अंदर। पियो मैं और झूम सारे आए हैं पाक द्वारे, पियो मैं और झूम सारे। पियो मैं और झूम सारे आए हैं पाक द्वारे। इस दर पे झूमे नाचे, इस दर पे झूमे नाचे, हर रात को चांद सितारे। सितारों का सितारों का सितारों का है घर शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर। सबों से कुतुब सुबहानी नहीं कोई शहबाज दासानी, सबों से कुतुब सुबहानी। सबों से कुतुब सुबहानी नहीं कोई शहबाज दासानी। यह पंजतन पाक के घर की, यह पंजतन पाक के घर की वाहिद अनमोल निशानी। निशानी का निशानी का निशानी का ये दर्शाम कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर। उठो रिंदो उठो रिंदो उठो रिंदो पियो जा में कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर। कलंदर जीवलाल सोहना लाल मुर्शिद लाल। शहबाज की मस्ती में है अल्लाह की मर्जी शामिल, शहबाज की मस्ती में है। शहबाज की मस्ती में है अल्लाह की मर्जी शामिल, जो हरदम कहते लालो लाल
जो हरदम कहते लालो लाल है पीर उन्हां दा कामिल। कहीं आका कहीं मौला कहीं नामे कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। उठो रिंदो उठो रिंदो उठो रिंदो पियो जामे कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। शाह शम्स ने ये फरमाया जो भी सेवन में आया। शाह शम्स ने ये फरमाया शाह शम्स ने ये फरमाया जो भी सेवन में आया। मशरक से लेके नजफ तक, यसरफ से लेके नजफ तक, जो दिल के मुरादें पाए मुरादों का ये दर्शाने कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। कलंदर मस्त दमादम मस्त, कलंदर मस्त दमादम मस्त। कलंदर जीवला सोहना लाल मुर्शिद लाल। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल